बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू उन बाज़ारे जे नाम सां जेको सारी ख़ल्क़ जो क़ादिर बि आहे ऐं रहमान बि आहे। पनाह बि उन्हीअ ज़ात खां जंहिंजो लक़ब अल-क़हार आहे। ऐं मोहम्मद अवैस मलिक सिंधी अदब जी मुख़्तसिर तारीख़ वारे प्रोग्राम में सभिनी मुअज़्ज़िज़ महिमाननि ऐं मुअज़्ज़िज़ सामईन खे अस्सलामु अलैकुम। सिंध सदियनि खां ई क़ाइमु आहे ऐं ता क़यामत क़ाइमु रहंदी, छो त सिंध जी तारीख़ मां असां इहो अंदाज़ो लॻाए सघूं था सिंध जी तहज़ीब सां गॾोगॾु सिंध जी तारीख़ बि पुराणी आहे। हाणे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि खां सिंधी अदब जी तारीख़ में ईंदड़ दौरनि बाबति पंहिंजा राय वठंदासीं। मोहम्मद बिलाल ओगाई। हिन प्रोग्राम में अव्हांखे अरबनि जो दौर बाबति ॿुधाईंदुसि। सिंध में अरबनि जी हुकूमत जो दौर सन 712 ईस्वी खां शुरू थियो। हिन दौर में अरबीअ सां गॾु सिंधी ॿोली लिखी ऐं पढ़ी वेंदी हुई। क़ुरान मजीद जो सभ खां पहिरियों तर्जुमो सिंधी ॿोली में थियो, जंहिंखे मौजूदा दौर जा आलिम ऐं मुहक़िक़ तस्लीम कनि था। आऊं अब्दुल्ला अॼु जे हिन प्रोग्राम में अव्हांखे सुमरनि जे दौर बाबति कुझु ॿुधाईंदुसि। सुमरनि जो दौर सिंधी अदब जो बुनियादी दौर लिखियो वेंदो हो, जेको 1050 ईस्वी खां 1350 ईस्वी ताईं हलियो। हिन दौर जो वॾे में वॾो शाइर पीर सदरुद्दीन शाह हो, जे तबलीग जे ख़ातिर केतिरा शेर लिखिया, जंहिंखे गनान चयो वेंदो हो। हिन दौर जी पहिरीं सिंधी शाइरा औरत माई मरखा शेखण हुई, जेका गीत ॻाईंदी हुई। हिन दौर जो ॿियो वॾो शाइर बाग़बान हो, जे दोदे चनेसर लड़ाई ते वॾा रज़्मिया जोड़िया। अल्ताफ़ हो गई। अॼु हिन प्रोग्राम में समन जे दौर बाबति कुझु ॿुधाईंदुसि। समन जो दौर जेको 1351 खां 1520 ईस्वी ताईं हलियो। हिन दौर जो वॾे में वॾो शाइर काज़ी कादन आहे, जंहिंखे सिंधी शाइर जाबो चयो वेंदो हो। हिन जो हिकु बैत नमूने तौरु पेश कजे थो। जोगी जाॻा आयोसि सुतल हुयसि निंड में, तंहिं पोइ थियोसि पिरियां संदे पेचरे। उनखां सवाइ इसाक आंगर ऐं शेख हमान जमाल हिन दौर जा वॾा वॾा शाइर हुआ। आफ्ताब अली। सिंधी अदब जी मुख़्तसिर तारीख़ वारे प्रोग्राम में अॼु अव्हांखे अरगुननि जे दौर बाबति ॿुधाईंदुसि। अरगुननि तुर्खाननि ऐं मुग़लनि जे दौर खे हिकु ई दौर सम्झियो वेंदो आहे। अरगुननि तुर्खाननि ऐं मुग़लनि जे दौर में मखदूम नूह, शाह करीम बिड़ी वारो ऐं शाह इनाज़ रज़वी इन दौर जा वॾा शाइर आहिनि। शाह करीम खे सिंधी ॿोली जो चासिर ऐं सिंधी अदब जो वियाहु तारो बि सॾियो वेंदो आहे। संदसि हिकु बैत अव्हां वारो पेश कजे थो। पाणीयारी सर ॿाहिरो, पाणीयारी सर ॿाहिरो, दर ते पखी जीअं असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। आऊं ज़ोएब अहमद मेमन। हिन प्रोग्राम में अव्हांखे कलोड़नि जे दौर जे बारे में कुझु ॿुधाईंदुसि। कलोड़नि जे दौर खे सिंधी अदब जो सुनहरी दौर सॾे थो। हिन दौर में सिंधी ॿोली जो अज़ीम शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी पैदाइश थी। शाह साहब खां सवाइ ख़वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो, रुअल फ़क़ीर, मखदूम अब्दुल रहीम गुरोड़ी ऐं जुमन चारण हिन दौर जा वॾा मशहूरु नाला आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिकु बैत अव्हां अॻु पेश कजे थो। चङा कन चङायूं मठायूं मठनि, चङा कन चङायूं मठायूं मठनि, जो वड़ जुड़े जन सी सो वड़ सीए कनि। आऊं यासुर जतोई। हिन प्रोग्राम में तव्हांखे टालपुरनि जे दौर जे बारे में ॿुधाईंदुसि। टालपुरनि जे दौर में सिंधी ॿोली जो वॾे में वॾो शाइर सचल सरमस्त, सैयद साबित अली शाह ऐं सामी पैदा थिया। सचल साईं खे हफ़्त ज़बान यानी 7 ॿोलियुनि वारो शाइर चयो वेंदो आहे। सचल साईं जो हिकु बैत अव्हां अॻियां पेश कयां थो। सचल सारो सच थियो, सचल सारो सच थियो, मंझां कसरत कुल, हिंदू मोमिन सो थियो, भूल न पई कंहिं भुल, सचल थिज गुलाबी गुल त मिरू मारनी मंसूर जियां। सैयद साबित अली शाह सिंधी ॿोली में मरसीअ जी सनफ़ विधी। ऐं मज़र अली मार। हिन प्रोग्राम में अव्हांखे अंग्रेज़नि जे दौर बाबति कुझु ॿुधाईंदुसि। टालपुरनि जे दौर खां पोइ 1843 ईस्वी में अंग्रेज़नि जो दौर शुरू थियो। हिन दौर में सिंधी ॿोली जे मौजूदा रस्मुल ख़त खे नई तरतीब ॾेई समूरे सूबे में लागू कयो। हिन दौर जो वॾे में वॾो सूफ़ी शाइर कादिर बख़्श बेदल आहे, जॾहिं त उरूदी शहरनि में ख़लीफ़ो गुल ऐं मीर अब्दुल हुसैन सांगी गज़ल जा पिण शहंशाह सॾिया वेंदा आहिनि। मिर्ज़ा कलीज बेग हिन दौर जो वॾे में वॾो नसर नवेस आहे, जंहिंखे सिंध जो शेक्सपियर सॾियो वेंदो आहे। आऊं उबैदुल्ला लखण। हिन प्रोग्राम में अव्हांखे विरहाङे वारे दौर बाबति ॿुधाईंदुसि। पाकिस्तान जे क़याम खां पोइ 1947 खां बाद विरहाङे खां पोइ वारो दौर शुरू थियो। उन दौर जा सभ खां वॾा शाइर शेख अयाज़ ऐं उस्ताद बुखारी आहे। उन्हनि खां सवाइ मखदूम तालिबुल मौला, डॉक्टर नबीबख्श खान बलोच, हैदर बख्श जतोई ऐं मोहम्मद उस्मान इब्लाई हिन दौर अहम अदीब आहिनि। शेख अयाज़ खे भिटाई सानी बि सॼो वेंदो आहे। संदसि हिकु शेर अव्हां ॾाढो नमूने तौरु पेश कजे थो। कातीअ हेठियां कंध
काती हेठियां कंध पोइ बि नारा नींहं जा, काती हेठियां कंध पोइ बि नारा नींहं जा, सिंधड़ीअ जो सौगंध मरंदासीं पर मुरकंदे। असांजो अॼु जो प्रोग्राम सिंधी अदब जी मुख़्तसिर तारीख़ बाबति हो। उम्मीद था करियूं असां दोस्तनि पारां पेश कयल सरगर्मी अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अल्लाह हाफ़िज़। सिंध सलामत, साफ़ सलामत।